क़ौम खे केरु सुञाणींदो आहे त साईं जन जे नाले सां अलहाज इमदादुल्ला जे नाले सां। जेकॾहिं असां कंहिंखे तारुफ़ कराईंदा आहियूं त फुल ॿूटा आहियूं त असां खां ज़रूरु पुछंदा आहिनि छा हाजी इमदादुल्ला जो ॻोठ जो आहियो। ऐं अॼु मां हाजी साहिब जन खे मुबारकबाद पेश कयां थो त हाजी साहिब जन जी 50 साल उमिरि नातिया कलाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदह गाईंदे अल्लाह जी वादानियत साहबा इकराम जो शान गाईंदे गुज़री आहे। इन जे जेको आहे ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ क़ाइद जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहिब जन अॼु साईं जन खे अवॉर्ड ॾिनो आहे। ऐं हिन महिल ताईं साईं जन घर बि न विया आहिनि, अवॉर्ड वठी करे रस्ते में हलंदा था अचनि, हींअर घर वेंदा। क़ाइद जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहिब जे हथनि मां अवॉर्ड वठण ते मां पंहिंजे वॾड़े अलहाज इमदादुल्ला खे मुबारकबाद पेश कयां थो। उनकी 50 साल खिदमत सुनहरी हुरूफ से लिखने के काबिल है। जमीयत उलमा इस्लाम उनके 50 साल खिदमत पर उनको खुसूसी एवार्ड से नवाज रहा है। जमीयत उलमा इस्लाम सुबह से